बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। के माण्हू अहिड़ा बि आहिनि जे चवनि था त असां अलाह ते ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान रखूं था, मगर सचपच हू मोमिन न आहिनि। उहे अलाह खे ऐं ईमान वारनि खे धोखो ॾियणु था चाहिनि, पर हक़ीक़तन हू पाण ई धोखे में आहिनि। पर हू नादानीअ ऐं हठ सबबा ॾिसनि ऐं सम्झनि नथा। हुननि जे दिलनि में कुफ़्र ऐं हठ जो मर्ज़ु आहे, पोइ ख़ुदा हुननि जे मर्ज़ खे वधाए थो ऐं हुननि ते सख़्तु अज़ाब कयो वेंदो, छो त हू कूड़ था ॻाल्हाइनि।